मैं मूर मणियादार ते मूं गीत लिखियो आ। मैं मूर मणियादार ते मूं गीत लिखियो आ। दिल जंहिंजी तलबगार ते मूं गीत लिखियो आ। मैं मूर मणियादार ते मूं गीत लिखियो आ। दिल जंहिंजी तलबगार ते मूं गीत लिखियो आ। असांजे उस्ताद मोहतरम जे नाले उनजी तहक़ीक़ लतीफ़ी कम जे नाले लतीफ़ अवार्ड ॾिनो ऐं मूं जहिड़े नाचीज़ साईं जे हिकिड़े अदना शागिर्द खे लतीफ़ अवार्ड सां नवाज़ो वियो। ममनून आहियूं, मशकूर आहियूं। पाण कोन पहुची सघियो आहे कि मसरूफ़ियतुनि जे करे ज़ाहिर आहे घणियूं सारियूं मसरूफ़ियतूं सुभाणे कारखाने में उन्हनि जी कॉल आहे, पर पाण मिलियो ऐं इहा इजाज़त ॾींदा आहियूं। सम्झो तव्हां असां गॾु संस वॾियूं महिरबानियूं, संस वॾा वॾ। ये सभी शोबा जेके आहिनि से तहक़ीक़ तलब आहिनि त इहो इंस्टीट्यूट ऐं इदारो ख़ुदा कंदो त हिते क़ाइमु थींदो, इंशाअल्लाह ज़रूरु थींदो। पाण सभु दुआ कयो आहियूं त जीअं इन तहक़ीक़ जे इन सफ़र खे अञा बि जानदार, अञा बि जेको आहे सो जीअं चइबो त ज़ोर कलम और ज़्यादा ईअं इंशाअल्लाह हू वधंदो रहंदो। सभई ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि। असीं बि इन काफ़िले जा हिकिड़ा अदना नौकर ऐं ग़ुलाम आहियूं। असां गॾु हलियासीं ऐं रातुनि जो असां वरी अब्दुल करीम पल्ली साहब वटि मुशाइरा कंदा हुआसीं, जंहिंमें उमरकोट जो मशहूरु सैयद गुल हसन शाह मजज़ूब उहो बि घुरायो वेंदो हो राति जो 12-1 बजे ऐं उहे मुशाइरा थींदा हुआ। तो असांजा जेके दोस्त सिंध खां जे कुंड कोच खां कही आया आहिनि उन्हनि सभिनी खे सलाम। असांखे ख़ुशी थी आहे छाकाणि जे आऊं अॼु मेज़बान ख़ुदि आऊं आहियां। सम्झो साईं प्रोफेसर कलंदर साहब बि मेज़बान आहे। हीअ सभु जेके दोस्त वेठा आहिनि, छाकाणि जो एवार्ड साईं मामूर साहब खे या अदा ताज मोहम्मद खे कोन्हे, पर एवार्ड असां सभिनी खे आहे। छाकाणि असां हिते हक़ीक़त जो रूप वठी कम अज़ कम मां सम्झां थो गुज़िरियल 10 सालनि खां घुरिजां थो त हिते साईं मामूर साहब जे मुबारक नाले जे हवाले सां, साईं जे ख़िदमतनि जे हवाले सां शाबस जे डॉक्टर असद सॼे ख़ानदान जे हिकु फ़र्द खे जो बाक़ायदा सालानो हिते मंडली या महफ़िल या अदबी या इल्मी अगर जे गम न आहे को दिली दिलदार जे पोयां, अगर जे गम न आहे को दिली दिलदार जे पोयां, त पोइ छा लाइ रोई थी दरो दीवार जे पोयां। सजाए पाण खे एॾो अची तूं आरसीअ साम्हूं, सजाए पाण खे एॾो अची तूं आरसीअ साम्हूं, ॿुधाए कंहिंखे ॻोल्ही थी चरी सिंगार जे पोयां। अचे महमूद पियो मुरसल संदई दीदार जे ख़ातिर, मोहब्बत प्यार उल्फत जो करण इज़हार जे ख़ातिर। सनागर ही सदई दर्जो हमेशा खां रहियो आहे, सनागर ही सदई दर्जो हमेशा खां रहियो आहे। अवां जो आवा खाई वठण प्यार जे ख़ातिर। अचे मां या मोहम्मद मुस्तफा आला सिफत आली जनाब, या हबीब किबरिया कुल आलमन जा आफताब। या मोहम्मद मुस्तफा आला सिफत आली जनाब। तुझे आए दौर ज़ुल्मत दूर थियो दुनिया मजा, दूर थियो दुनिया मजा। रोशनी तुझी मुदामी, तू मुकम्मल माहताब। रसरियायूं रूह वारियूं ठोकरियूं, रेडिए ते रसरियायूं रूह वारियूं ठोकरियूं।
आहे मेहनत आम अॻियां तुंहिंजी आलम आशिका तुझे मांगे मांगता माणक लजा बिहसाया तुझी खिदमत में खजाला तुझी खिदमत में खजाला खूब खुश रे घोरिया मरहबा महबूब मोहिजा तो मथा सिर घोरिया अगमरहबा महबूब मोहिजा तो मथा सिर घोरिया वतूं हिन पट सिधे ते बस ईअं थिड़ंदा वतूं फिरंदा वतूं गिग चपन तां झाकिरी उगंदा वतूं फिरंदा वतूं घर अंदर बस खाम खा विढ़ंदा वतूं फिरंदा वतूं नौजवाननि जा किसा सुणंदा वतूं फिरंदा वतूं नौजवाननि जा किसा सुणंदा वतूं फिरंदा वतूं घर अंदर बस खाम खा विढ़ंदा वतूं फिरंदा वतूं ॿ दफ़ा हिकु ॻाल्हि ते खिलंदा वतूं फिरंदा वतूं डबल रोटी मुंहुं थियो ऐं आईने में छा ॾिसूं ॾंद विया ॾाढ़ी अछी ॾकंदा वतूं फिरंदा वतूं सभु रंगी जा रंग आहिनि छा चवे खोसो खलील ज़ाल खे भुल मां अधी चवंदा वतूं फिरंदा वतूं यार पीरी वई अची खंगंदा वतूं फिरंदा वतूं तौहीद ऐं इश्क़ रिसालत सां थियो मामूर हो पूरे वतन ऐं सिंध में नालो संदसि मशहूर हो तनक़ीद ते कंहिं लब कुशाई जी कॾहिं जुरत न कई नालो संदसि मोहम्मद उमर अदबी लक़ब मामूर शायर शीरीं ज़ुबां मामूर हो सखी मर्दे मुजाहिद मोतबर हो सखी मर्दे मुजाहिद मोतबर ऐं वसी दस्तरख़्वां मामूर मोहम्मद उमर मामूर यूसुफ़ानी साहब खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते तहक़ीक़ ऐं रिसर्च करण जे सिलसिले में जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ एवॉर्ड मिलियो आहे ऐं ताजमावन खे जेको आहे सिंध जो बहितरीन सुगड़ हुअण जी सूरत में ताजमावन खे जेको आहे एवॉर्ड मिलियो आहे ऐं इहो इन्हनि जो हक़ हो ऐं हिननि खे जेको इहो एवॉर्ड मिलियो ॻाल्हि आहे त असांजे माना साईं सरदार शाह बादशाह जेको सकाफ़त खाते जो ऐं तालीम खाते जो वज़ीर आहे तंहिं माना क़दरदानी कई न त मामूर साहब जो कमु अवाइली दौर में लतीफ़ एवॉर्ड जे लाइक़ु हो पर बहरहाल देर आयद दुरुस्त आयद ऐं असांजो वॾो भाउ ताजमल हालेपोटो साहिबु सिंध मलूक सुगड़ आहे ऐं उनखे इन जो वॾे वॾो एज़ाज़ इहो थियो जो डॉक्टर नबी बेश ख़ान बलोच साहिब जहिड़े हिकिड़े हाकारे आलम ऐं फाज़िल माण्हू संदसि इम्तिहान वठी करे खेसि पग पाराई त इन शोबे में या इन फ़न में सुगड़ पाई जे हवाले सां अवांजो जेको माना मक़ाम आहे उनजो तयन थियो त अलहमदुल्ला इहो तमामु हिकिड़ो खणी चइजे त ख़ुशीअ जो मौक़ो बि आहे ऐं अदब जे हर सिंफ़ ते क़ाबिल हूंदो पर रेडियो पाकिस्तान ते ख़ासि तौर ते सुगड़नि जे हवाले सां तमामु वॾो प्रोग्राम कंदो जेको शुरू त डॉक्टर नबी बलोच कयो साईं बि उन जे नस्ल पोइ वारी पेरनि ते ऐं तमामु घणो कुझु कयो उन खां पोइ साईं ताईं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजो उस्ताद साईं मामूर यूसुफ़ानी साहिबु जेको अदबी कमु कयो हिकिड़ी जाखोड़ कई उहो हिकिड़ो शाइर अदीब मुहक़िक़ स्कॉलर त हो ई पर हू हिकिड़ो अदबी इदारो हो जंहिं काफ़ी शागिर्द पैदा कया ग़रीबनि खे हिमथायो इहो थोरो वक़्तु अॻु में मूं पंहिंजे मुख़्तसर मकाले में बि ज़िक्र कयो त साईं जी शख़्सियत इंतिहाई क़दावर हुई हू हिते जे लोक दास्ताननि ऐं लोक अदब जो बि तारीख़ सां गॾु ॼाणू हो आऊं हुन जो हिकिड़ो अदना लोक अदब सिलसिले जो सुगड़ पाई जे हवाले सां शागिर्द आहियां ऐं साईं जी महिनतुनि कोशिशुनि प्यार मुहबत जे नतीजे में साईं जी दुआउनि जे तुफ़ैल ऐं वरी बि इहा हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी इहा बि ॻाल्हि थी जो मुंहिंजे उस्ताद मुहतरम खे लतीफ़ साईं सां वॾी अक़ीदत हुई लोक अदब ऐं लतीफ़ियात संदसि हिकिड़ा पसंदीदा सब्जेक्ट हुआ ऐं उन्हनि में जॾहिं खेन ही लतीफ़ एवॉर्ड संदन वफ़ात खां काफ़ी साल पोइ मिलियो त मूं जहिड़े संदन हिकिड़े अदना शागिर्द खे बि हिकिड़े सुगड़ जो एवॉर्ड साईं जे एवॉर्डनि सां गॾु मिलियो गॾु असां ऐं डॉक्टर मुंहिंजे भाउ
ये एवार्ड साईं सरदार अली शाह साहिब खां वसूल कया। इंतहाई ख़ुशी थिए थी त हीउ हिकिड़ो नज़र अंदाज़ कयल इलाइक़ो हो ऐं उन्हनि खे ये एवार्ड मिलिया ऐं साईं जे एवार्ड सां गॾु मूं जहिड़े हिकिड़े संदसि अदना शागिर्द खे बि एवार्ड मिलियो। इंतहाई ख़ुशी सी महसूस थी रही है। मैं मूर मणादार ते मूं गीत लिखियो आ, मैं मूर मणादार ते मूं गीत लिखियो आ, दिल जंहिंजी तलबगार ते मूं गीत लिखियो आ, मैं मूर मणादार ते मूं गीत लिखियो आ, दिल जंहिंजी तलबगार ते मूं गीत लिखियो आ।